नाज़रीन, जेकबाबाद में कमिश्नर लाड़काणो गुनूर अली लिगारी डिप्टी कमिश्नर जेकबाबाद मोहम्मद यूसुफ शेख सां गॾिजी सिविल अस्पताल जेकबाबाद जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान कमिश्नर मरीज़नि खां शिकायतूं ॿुधण बाद डॉक्टरनि खे हिदायत कई त मरीज़नि खे हर क़िस्म जी सहूलियत फ़राहम कई वञे। कोताही कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। खबर के हवाले से नाज़रीन एक बार आगाह कंदा या खबर असां जेकबाबाद का शेयर कंदा तो जेकबाबाद में कमिश्नर लाड़काणे घंवर अली लिगारी डिप्टी कमिश्नर जेकबाबाद आई मोहम्मद यूसुफ शेख सां गॾिजी सिविल अस्पताल जेकबाबाद जो दौरो कयो वियो आहे। सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। दौरे दौरान कमिश्नर मरीज़नि खां शिकायतूं ॿुधण बैदि डॉक्टरनि खे हिदायत कई त मरीज़नि खे हर क़िस्म जूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि। कोताही कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। इन हवाले से नाज़रीन खबर के हवाले से अपडेट अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। खबर अवां सां शेयर करे आहियूं जेकबाबाद खां त जेकबाबाद में कमिश्नर लाड़काणो घंवर अली लिगारी ऐं डिप्टी कमिश्नर जेकबाबाद मोहम्मद यूसुफ शेख सां गॾिजी सिविल अस्पताल जेकबाबाद जो दौरो कयो वियो आहे। सूरत हाल जो जाइज़ो पिणु वरितो वियो आहे। दौरे दौरान कमिश्नर मरीज़नि खां शिकायतूं ॿुधण बाद डॉक्टरनि खे हिदायत कई त मरीज़नि खे हर क़िस्म जी सहूलियत फ़राहम कई वञे। कोताही कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कोताही कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कमिश्नर जो इहो चवणु आहे। दौरे दौरान मुख़्तलिफ़ इदारनि जो जाइज़ो वरितो वियो आहे, जंहिं दौरान नाज़रीन हुन हिदायत कई आहे त मरीज़नि खे दवाऊं फ़राहम कयूं वञनि। जेकबाबाद में कमिश्नर लाड़काणे घंवर अली लिगारी डिप्टी कमिश्नर ऐं ॿियनि सां गॾिजी दौरो कयो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जेकबाबाद जो रिपोर्टर हुज़ूर बख़्श मोगेरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी हुज़ूर बख़्श, छा तफ़सील आहिनि? जी मंज़िल बिल्कुल जेकाबाद कमिश्नर लाड़काणो घंवर अली लिगारी पारां सिविल अस्पताल जेकाबाद जो अचानक दौरो कयो वियो। कमिश्नर लाड़काणो घंवर अली लिगारी पारां डिप्टी कमिश्नर जेकाबाद मोहम्मद यूसुफ सां गॾिजी सिविल अस्पताल जो अचानक दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो हुयो। कमिश्नर लाड़काणो घंवर अली लिगारी जे अचानक दौरे दौरान अस्पताल जे एमएस ऐं ॿिए अमले में थरथरो मची वियो। कमिश्नर लाड़काणो सिविल अस्पताल जे दौरे दौरान मरीज़नि खां सहूलियतूं बाबति पुछा गुछा कई। डॉक्टरनि खे हिदायत कई त मरीज़नि खे हर क़िस्म जी सहूलियत फराहम कई वञे ऐं कंहिं मरीज़ जी शिकायत न अचणु घुरिजे। कमिश्नर लाड़काणो पारां सिविल अस्पताल जे ओपीडी वारो वार्ड, थलसीमिया सेंटर वारो वार्ड, पोलियोफैक्स सेंटर ऐं ॿियनि वार्डन जो दौरो कयो। दौरे दौरान कमिश्नर लाड़काणो पीपीएच तरफ़ां क़ाइमु कयल लेबोरेटरी जो दौरो करे ऐं टेस्टनि जा सरकारी अघु मालूम कया विया। अमले खे हिदायत कई वई त जेकाबाद जे अवाम खे घटि अघु वसूल करे खेनि रिलीफ ॾिनो वञे। जी हुज़ूर बख़्श, वॾी महिरबानी आगाह कले। नाज़रीन, धरती टीवी जेकबाबाद जो रिपोर्टर हुज़ूर बख़्श मोगेरी असांखे आगाह करे रहियो हो।